Assalamualaikum, good evening and welcome to रंगन भरी शाम with me किरण मीर। कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? अॼु बि मुंहिंजी तबियत थोरी नासाज़ आहे, बिल्कुलु बि मज़े में कोन्हे, पर ड्यूटी आहे, ज़ाहिर आहे अचिणो आहे, पर ॻाल्हि उहा ई त पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो, छो त मौसम ॾाढो अजीब आहे ऐं ॾींहं जो गर्मी आहे, राति जो थधिकार थी थो वञे। वरी ॿुधण में अचे थो त 28 सेप्टेम्बर खां वठी 3 अक्टूबर ताईं जेको आहे बारिशुनि जो सिलसिलो हिकिड़ो अची रहियो आहे बे ऑफ बंगाल खां, जेको अची बहर अरब में शामिलु थींदो ऐं उन खां पोइ जेको आहे कुझु ॾींहंनि में थी सघे थो हिन आचर खां वठी ई गर्मी जी शिदत कराची में वधी वञे ऐं जेको बरसातुनि जो सिलसिलो थी सघे थो, त उन में तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एहतियात करिणो आहे, तमामु घणो एहतियात करिणो आहे। ऐं जॾहिं बि तूफ़ानी बरसातूं थियनि थियूं त उन में तव्हांखे अननेसेसरी घरनि खां ॿाहिरि नाहे निकिरणो। जिथे बि आहियो उते बसि रहो ऐं कोशिशि कयो डाइवर्जन्स वठण जी ऐं पैनिक क्रिएट न कयो ऐं नंढड़नि ॿारनि सां फैमिली सां अवॉइड कंदा कयो अहिड़े मौसम में सफ़रु करण खां। उन खां अलावा व्यूअर्स, अॼु जेको आहे असांजे पाकिस्तान जी लेजेंड नग़मा निगार ऐं फ़िल्मी जेको असांजी फ़िल्मुनि में गाना ॻाइण जी जेका हिकिड़ी लेजेंड आर्टिस्ट, उन्हनि जी अॼु बर्थडे आहे ऐं तक़रीबन 69 इयर्स जो माशाल्लाह थी वियूं आहिनि। नाहिद अख्तर साहिबा, जिन जो हिकिड़ी दुआ जेका उन्हनि उन दौर में पढ़ी ही अल्लाह किया करो दुख ना किसी को दिया करो, एॾी मशहूरु थी ही जो नंढे हूंदे खां वठी ई असां इहा ॿुधंदा हुआसीं ऐं घरनि में असांजे हलंदियूं हुयूं, इहा दुआ हूंदी हुई ऐं ॾाढो मतिलबु हिकिड़ो लुत्फ़ अंदोज़ थींदा हुआसीं उन्हनि जी इहा दुआ ॿुधी करे। ऐं खोड़ इन्हनि जा नग़मा जेके असां अॼु बि ॿुधंदा आहियूं ऐं खोड़ सारा इन्हनि जा फ़िल्मी गीत जिन खोड़ सारी एक्ट्रेसिस ते उन्हनि ते फ़िल्माया विया, मशहूरु फ़िल्मूं जिन ते उन्हनि जा गाना फ़िल्माया विया। अॼु उन्हनि जी बर्थडे आहे, सो मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। उन खां अलावा अॼु जेको आहे एटमी हथियारनि जे मुकमल ख़ात्मे लाइ जेको आहे बेन अल-अक़वामी ॾींहुं मल्हाइजी रहियो आहे। सो व्यूअर्स, अॼु असां वटि जेका गेस्ट आहे मां तव्हांखे उन्हनि जे हवाले सां ॿुधाइणु चाहींदसि त अॼु असां वटि हिकिड़ो ज़बरदस्त टॉपिक आहे, स्पेशली जेके बि असांजियूं भेनरूं आहिनि, जेके मैरिड असांजियूं भेनरूं आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ी असां ज़बरदस्त इंफॉर्मेशन खणी आया आहियूं पंहिंजे शो जे हवाले सां। सो ज़रूरु असांजो प्रोग्राम ॾिसो, तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। असां सां गॾु अॼु डॉक्टर रज़िया कोरेजो मौजूदु आहिनि, जेके गायनोकोलॉजिस्ट आहिनि, रिटायर्ड प्रोफेसर JPMC एंड बहरिया यूनिवर्सिटी एंड डेंटल कॉलेज, पास्ट प्रेसिडेंट ऑफ सोसाइटी ऑब्स्टेटिक्स एंड गायनोकोलॉजिस्ट। उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो डॉक्टर साहिबा? ठीकु आहियो? शुक्र अल्लाह जो, ठीकु ठाक, फर्स्ट क्लास। अच्छा, अॼु असां जेको आहे हमल रोकण वारे आलमी ॾींहं जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। अॼोको असांजो मौज़ू आहे रुकावटूं टोड़ियो पुल ठाहियो, सभिनि लाइ हमल रोकण वारे रसाई आगाह, उन बाबति असांखे आगाह कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु सुठो मौज़ू आहे हमल रोकण जे तरीक़े जो। जे तव्हां पहिरीं ॿुधायो त अॼु आलमी ॾींहुं आहे, बैन अल-अक़वामी ॾींहुं आहे, उन जे लाइ असां सभु अॼु गॾु थिया आहियूं। मुंहिंजो बि इहो ई मतिलबु आहे त मां पंहिंजनि भेनरुनि खे मां ॿुधायां त हमल रोकण सां कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, कहिड़ा कहिड़ा हुननि जे दिमाग़ में छा छा पियल आहिनि, जहिड़ा आहिनि न। हिकिड़ो इंसानु, हिकिड़ी त असांजी ख़बर आहे पाकिस्तान जी आबादी वधंदी थी वञे, हींअर लॻभॻि वञी 24 करोड़ ताईं पहुची विया आहियूं। ऐं उन्हनि में ॾिसो मसाइला तमामु घणा आहिनि, वसाइल तमामु घटि आहिनि। ऐं उन में जेका औरतुनि जी जेका शरह फ़ीसद आहे सा 49% आहे, 49%, 51% मर्द आहिनि। ऐं जेका तालीम जी शरह आहे सा असांजे वटि औरतुनि वटि तमामु घटि आहे। तंहिं करे हीअ ॼाण जेका आहे हमल जे दौरान जेका वक़्फ़े जी ॼाण आहे सा तमामु असांजे औरतुनि खे तमामु घटि आहे। उन्हनि खे असांजो मुंहिंजो मतिलबु आहे उन्हनि खे असां ॼाण ॾियूं, उन्हनि खे आगाही ॾियूं त इहा ज़रूरी आहे। वक़्फ़ो हमल जे दौरान वक़्फ़ो औरत जे माउ जे सिहत लाइ तमामु घणो ज़रूरी आहे ऐं ॿार जे सिहत लाइ बि ज़रूरी आहे। माउ खे बि टाइम मिलंदो पंहिंजी सिहत जे बारे में सोचण जे लाइ, पंहिंजे पाण खे ठीकु करण जे लाइ टाइम ॾींदी, पंहिंजे फैमिलीअ खे, पंहिंजे मुड़ुस खे टाइम ॾींदी, पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾींदी। त जीअं माउ पंहिंजी सिहतमंद हूंदी त ॿार बि सिहतमंद पैदा थींदो, जॾहिं फैमिली बि सिहतमंद हूंदी त असांजी क़ौम बि सिहतमंद हूंदी, बीमारी खां घटि थींदी। त इन जी ॼाण जे लाइ इलाही माण्हुनि जो औरतुनि खे ॼाण आहे
किन खे पंहिंजे वरी दिमाग़ में असांजा न घणा प्रॉब्लम आहिनि, समाजी मुआशरती मुआशी आहिनि, प्रॉब्लम तमामु घणा आहिनि। ऐं सभु हिकिड़ा न दिमाग़ में हिकिड़ा वहम वेठल अथनि दसि इहे वक़फ़े रोकण जूं, हमल जे दौरान वक़फ़ो कंदासीं त इहो ॿार त अलाह जी नेमत आहे, इनखे रोकण जे लाइ कोशिशि कंदासीं त गुनाह जो कमु आहे, हालांकि गुनाह जो को कमु कोन्हे को। ऐं ॿियो वरी चवनि था रोकण जे लाइ असांखे बीमारियूं थी वेंदियूं, केरु चवंदो असांखे कोई कैंसर जी बीमारी थींदी, असांखे फलाणी बीमारी, वज़न वधी वेंदो, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। हमल रोकण सां हुननि जी का बीमारी कान थी थिए, पर हुननि जे पाण हुनखे टाइम मिलंदो पंहिंजे पाण खे सेहतमंद रखण जो। तंहिं करे ऐं जिन खे इन जे लाइ ज़रूरी आहे त इहे हिकिड़ा असां हुननि जे वहम ऐं बदगुमानियूं जेके हुननि जे दिमाग़ में आहिनि, जेके फलाणी औरत हीअ रखियो, उनखे फैमिली प्लानिंग जो कयईं, उनखे हीअ बीमारी थी पई, इन खे रोकण जे लाइ असां उन्हनि खे चऊं था भेनरुनि खे का अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, तव्हां वक़फ़ो कयो, तव्हांजे सिहत लाइ तमामु घणो ज़रूरी आहे, तव्हांजे ॿारनि लाइ बि हिननि लाइ। ऐं इन जे लाइ तव्हांखे इनखे जेके असां पाण में ब्रिजिस ठाहींदासीं या हिक ॿिए सां कॾहिं उन सां इहा आहे कि फैमिलीअ खे बि इन्वॉल्व कयो, पंहिंजे मतिलबु घर वारे खां, पंहिंजे ससु सां, सभिनी सां उन्हनि खे इन्वॉल्व कयो त जेको मूंखे हेतिरा ॿार असांखे करणा आहिनि ऐं स्कूलनि में वञिणो आहे, पैसनि जी ज़रूरत आहे। ॾिसो न असां वटि गुरबत तमामु घणी आहे, ॿार स्कूल में नथा वञी सघनि, तंहिं करे इन जे लाइ ज़रूरी आहे त पंहिंजे फैमिलीअ खे इन्वॉल्व कयो। ऐं असांजी खे ॿियो असांजो बि आहे त असां डॉक्टर्स जेके आहिनि, असांजी सोसाइटी जेका आहे, असांजे अॼोको ॾींहुं आहे, आलमी ॾींहुं आहे, त की असांजे सोसाइटी जा न सॼे पाकिस्तान में डॉक्टर्स आहिनि, सॼे सोसाइटी में आहिनि, 4000 जे क़रीब असांजा मेंबर आहिनि। उहे सभु जो आलमी ॾींहं ते पंजनि इलाइक़नि में न हिकिड़ा आगाही जा हिकिड़ा सेमिनार कंदा आहिनि, उन्हनि खे आगाही ॾींदा आहिनि, बाबा कॉन्ट्रासेप्शन जे लाइ हीअ जेका वक़फ़ो कयो हमल जे दौरान, इन तमामु तव्हांजे लाइ ज़रूरी आहे, क़ौम जे लाइ ज़रूरी आहे, तव्हांजे लाइ ज़रूरी आहे, ॿारनि लाइ ज़रूरी आहे। ऐं हर जाइ ते असां उन्हनि खे आगाही कंदा आहियूं, औरतुनि खे मर्दनि खे इन्वॉल्व कंदा आहियूं, छो जो मर्द वीचारा चवंदा आहिनि असांखे त का ख़बर ई कान्हे का। तंहिं करे ज़रूरी आहे त औरतुनि सां गॾु उन्हनि जे मर्दनि खे बि इन्वॉल्व कजे ऐं मर्दनि सां गॾु औरतुनि जी फैमिली। असांजे जेके आहे पंहिंजो जेको असांजा रवाज आहिनि, जेके सिंध में आहिनि, ॻोठनि में रवाज आहिनि, त मर्द खे घटि इन्वॉल्व कंदा आहियूं ऐं ससु खे वधीक वधीक मतिलबु डोमिनेटिंग हूंदी आहे। तंहिं करे उन सॼी फैमिली खे, ससु खे, पंहिंजे मर्द खे, सभिनी खे इन्वॉल्व कयो। इन औरतुनि जो फ़र्ज़ु आहे पंहिंजे पाण तव्हां फ़ैसिलो कयो असांखे केतिरा ॿार खपनि, उन्हनि ॿारनि जी। तंहिं करे चवां थी त असांखे आगाही ॾियणु खपे, जीअं हीअ तव्हांजे प्रोग्राम जे तहत असां आगाही वेठा ॾियूं, इहा ज़रूरी आहे। अच्छा डॉक्टर साहिबा, तव्हांजी ॻाल्हि सां त ठीकु आहे, मां इतफ़ाक़ कयां थी, पर घणो करे केसिस में मां इहो बि ॾिठो आहे त ज़ाल मुड़ुस न चाहींदा आहिनि त हाणे मतिलबु ॿियो औलाद कयूं, वक़फ़ो कयूं, पर पोयां प्रेशर हूंदो आहे त न ॿार करिणो आहे, हीअं करिणो आहे, त इन्हनि शयुनि खे कीअं रोकिजे? इन्हनि शयुनि खे इहो ई रोकण जी असांजो मतिलबु इहो आहे त औरत खे मशीन कान्हे का रुॻो ॿार पई ॼणे, हुनजी सिहत असां ॾिठो आहे न, जेतिरा घणा ॿार साल खां पोइ ॿार ॼणींदी थी वधे, हुनजी सिहत किरंदी थी वधे, उहा घणो टाइम नथी ॾिए, पोइ हुनखे बीमारियूं वधी थियूं वञनि। पोइ जॾहिं वरी हमल थिए थियो, उन में घणियूं पेचीदगियूं थियनि थियूं डिलीवरी जे दौरान उनखे। पोइ वरी इन सां गॾु घणनि औरतुनि जे न असांजो माहिर जेको आहे न, घणी असांजी न मौत जो शिकार थी थियूं वञनि। तंहिं करे ज़रूरी आहे त हुनखे प्रेशर, तॾहिं मां चवां थी न फैमिलीअ खे ऐं मर्द खे इन्वॉल्व करणु तमामु ज़रूरी आहे। ड्यूरिंग डिलीवरी उन्हनि जी डेथ बि थी थी। हा, डिलीवरी, प्रेगनेंसी दौरान, डिलीवरी जे दौरान, छो त उन्हनि खे टाइम कोन थो मिले न पंहिंजे पंहिंजी सिहत खे पाण खे संभाले। औरत पंहिंजो पाण खे ॾिसे न, मूं वटि केतिरी ताक़त आहे, घणा ॿार मां ॼणे सघंदसि। प्रेशर त हूंदो भई तूं ॿार ॼणंदी वञ त ॼणंदी वञ, पर ॾिसो न पंहिंजो पाण खे, औरत पंहिंजो पाण खे न संभालींदी त ॿियो केरु हुनजी मदद न कंदो। ऐं उन खां पोइ हुनखे खपे पंहिंजे घर वारे सां, पंहिंजे हस्बैंड मुड़ुस खे पंहिंजे एतमाद में रखे। तंहिंखां पोइ पंहिंजे ससु खे या जेके ॿिया घर में जेके माण्हू रहनि था, छो त असां वटि घणो जॉइंट फैमिली में घणो रहनि था, त उन्हनि खे एतमाद में वठे ऐं ॿार घणा वक़फ़ो ज़रूरु करे, भले जेतिरा, पर वक़फ़ो करे। वक़फ़े सां छा थो, उन्हनि खे टाइम मिली वेंदो। अच्छा, हिकिड़ो मुनासिब वक़फ़ो केतिरो हुजणु घुरिजे? घटि में घटि 2 खां 3 सालनि ताईं हुजे।
2 सालनि जो त ज़रूरी आहे। अच्छा। हिकु ॿार ऐं 2 सालनि ताईं औरत खे खपे कि पंहिंजे ॿार खे खीरु पीआरे। 2 सालनि जे करे हुनजो परे ऑटोमेटिकली हुनजो वक़फ़ो थी वञे। 2 सालनि खां पोइ अगरि हमल थो ठहिजे, प्रेग्नेंट थिए थी, वरी ॿारु पैदा थो थिए त घटि में घटि उहो साल 9-10 महीना उहो गुज़री था वञनि त 3 सालनि जो, त 2 खां 3 सालनि जो वक़फ़ो ज़रूरी आहे हर औरत खे। सही। 2 खां 3 साल ज़रूरी आहे। इहो मां तव्हांखे सभिनी खे औरतुनि खे ॿुधाइणु चाहियां थी। साल पुठियां पोइ साल खां पोइ यानी ॿार अञा हिकिड़ो 3 महीननि जो आहे, वरी प्रेग्नेंट थी थियूं वञनि, वरी डिलीवरी थियूं कनि त उन में घणियूं पेचीदगियूं अचनि थियूं। सही ॻाल्हि आहे, हुन में हुननि जी सिहत कोन थी ठहे पई। इन सां करे ॿार खे बि वरी पोइ ॿार जेके जल्दी जल्दी पैदा थिए थियनि न, ॿारनि बि कमज़ोर था पैदा थियनि, वक़्त खां पहिरीं था अचनि, त उहे ॿारनि जूं जेके कमज़ोर पैदा था थियनि न, को 7 महीने पैदा थिए, को 8 महीने कमज़ोर, त पोइ उनजी कमज़ोरी जे करे हुनजो जेको आहे दिमाग़ी तवाज़ुन बि सही नथो थिए, ऐं अॻियां हली बि उन्हनि खे कमज़ोरी जे करे उन्हनि खे बीमारियूं बि घणी थियूं थियनि, ऐं उन्हनि जी बि ॿारनि जी बि उहा जेका डेथ रेट आहे उहो बि घणो थो थी वञे। अच्छा, हमल रोकण जो सिधो सो असरु माउ जी सिहत ते कीअं थो थिए? हमल रोकण सां सिधो सो असरु माउ जी सिहत ते कीअं थो पवे पियो? माउ ते त असरु रोकण सां त माउ ते त असरु पवंदो न, हुनखे टाइम मिलंदो न पंहिंजे पाण खे ठीकु करण जो, पंहिंजी ग़िज़ा ठीकु कंदी। त उन टाइम ड्यूरेशन में तव्हां ॻाल्हि था कयो त ॿार खे खीर बि पीआरींदी रहे, जेको तव्हां टाइम था चओ, त अगरि जीअं डिलीवरी थी वई आहे त 2 खां 3 सालनि जो वक़फ़ो ज़रूरी आहे, त माउ जॾहिं खीर पीआरींदी आहे ॿार खे, त उन में बि उनखे कमज़ोरी थींदी आहे? कॾहिं कॾहिं उन में अगरि ॿार खे बिल्कुलु 6 महीननि ताईं बिल्कुलु खीर पीआरे थी ऐं ॿियो कुझु बि नथी पीआरे, त बिल्कुलु उहो बि हिकिड़ो हमल जो तरीक़ो आहे, रोकण जो तरीक़ो आहे। अच्छा। उहो बि हिकिड़ो हमल पाणे जो कई इहो बि हिकिड़े कुदरती तौर ते हमल जो तरीक़ो आहे। तंहिं करे चवंदा आहियूं त ॿार खे खीर पीआरे, मुकमल खीर पीआरे, 6 महीननि ताईं त बिल्कुलु मुकमल खीर पीआरे, ॿी का बि ग़िज़ा न खाराए। तंहिंखां पोइ 2 सालनि ताईं उनखे खीर पीआरे, त इहो बि हिकिड़ो हमल जो तरीक़ो आहे। उनखे पंहिंजे अच्छा माउ खे न टाइम थो मिले पंहिंजे पाण खे ठीकु कराइण जो। अगरि हुनखे खून जी कमी आहे त पंहिंजी ग़िज़ा ठीकु करे, पंहिंजे खुराक ते ध्यानु ॾिए त मूंखे छा खाइणो आहे, डॉक्टरनि सां मशवरो करे वञे उन वटि, त इहो पंहिंजे पाण, मुंहिंजो इहो मतिलबु आहे पंहिंजे पाण खे ठीकु कंदी त अॻियां हली ॿार बि पेचीदगियूं बि घटि थींदसि ऐं ॿार बि सही पैदा थींदा। अच्छा, पाकिस्तान में मौजूदु कॉन्ट्रासेप्टिव हमल जी शरह छा आहे ऐं इन जो आसान मतिलबु छा आहे? ॾिसो, पाकिस्तान जी आबादी त वधंदी थी वञे, इहो त मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो, ऐं पाकिस्तान में जेका हीअ हमल रोकण जो तरीक़ा आहे न, कॉन्ट्रासेप्शन जेको आहे न, शरह फ़ीसद तमामु घणी घटि आहे। हीअ जेका हाणे आहे छा आहे 34%, यानी 34% औरतूं जेके आहिनि हमल रोकण जो तरीक़ो इस्तेमालु कनि थियूं, बाक़ी हमल जो तरीक़ो नथियूं इस्तेमालु कनि। इहो तमामु घणो घटि आहे। इहो पहिरीं 2006 ऐं 7 में जॾहिं असां हिकिड़ो सर्वे कयो, पाकिस्तान डेमोग्राफी हेल्थ सर्वे कयो, तॾहिं उन में आयो 30%, यानी 30% औरतूं हमल रोकण जा तरीक़ा इस्तेमालु कनि थियूं, 70% नथियूं कनि। तंहिंखां पोइ वरी जॾहिं असांजो ॿियो सर्वे कयोसीं 12 ऐं 13 में, 2012 ऐं 13 में, तॾहिं थोरो 35% आयो। वरी हींअर जेको कयो अथऊं 18-19 में, त उन में वरी आयो आहे, घटि थी वियो आहे 34%, यानी आबादी वधंदी थी वञे, कॉन्ट्रासेप्टिव प्रेवलेंस रेट घटि थींदो थो वञे। ऐं औरतूं छा थियूं कनि, हमल जा तरीक़ा इस्तेमालु नथियूं कनि, पोइ वरी छा थियूं कनि, जो वञनि थियूं ॿार मथां ॿार पैदा थो थियनि, पोइ वरी वञनि थियूं अबॉर्शन कराइण। त इन असां वटि जेको आहे न, वक़फ़े जे दौरान वक़फ़ो नथियूं कनि, पर ॿारु थियनि थो त वरी वञी उनखे ॿार खे अबॉर्शन ज़ाया कराइण जो तरीक़ो आहे। जॾहिं वञनि ज़ाया थियूं कराइनि त पोइ ज़ाया कराइण सां पोइ तव्हांखे ख़बर आहे केॾी कॉम्प्लिकेशन थियूं थियनि। असां वटि जेके न ईअं ख़बर ई कान थी पवे न, बसि रोकींदियूं कोन, ॿारु थींदो पोइ चवंदियूं त हाणे पुछंदासीं। अञा वधीक ख़तरनाक आहे, उन सां अञा वधीक तव्हांजी सिहत ख़राब थी थिए पई, अञा वधीक कमज़ोरी। बिल्कुलु पोइ असां वटि केतिरा ईअं जेके ॿार ज़ाया कराइण जूं औरतूं आहिनि न, साल में ख़बर अथई केतिरियूं 40 लख औरतूं, 40 लख औरतूं न, 37 खां 40 लख औरतूं न ॿार ज़ाया थियूं कराइनि। उन मां 7 लख औरतूं न कॉम्प्लिकेशन थियनि थियूं, उन्हनि खे कॉम्प्लिकेशन थियनि थियूं, कंहिंजी बचेदानी इन्फेक्शन थी वञे, ज़हर फैलिजी थो वञे, बुख़ार थी थो वञे, कंहिंजी यूट्रस में बचेदानी खे बि सुराख थी थो वञे, पेशाब जी तकलीफ़, पखाने वारी जाइ ते इहे जेके आहिनि आंड्रा आहिनि उन्हनि में ख़राबी थियो वञे, पोइ वीचारियूं इस्पतालनि में अचनि, पैसो लभेनि कोन, पोइ वरी वॾनि वॾनि इस्पतालनि में अचनि, उते अची पोइ दाख़िल रहनि, पोइ उते इस्पताल जे मथां बि एतिरो ख़र्चु,
फैमिली जे मथां बि तमामु घणो बर्डन ऐं पंहिंजी सिहत बि कई वेंदी ऐं इन्हनि सां पोइ उन्हनि जी वीचारनि जी न न न न डेथ पंहिंजी बि थियो थी सिहत जो वञे। ॾाढो ख़्यालु रखो, हीअ अलाह जी नेमत आहे ऐं इन नेमत खे ईअं ज़ाया न कयो। मौत बर हक़ आहे, पर जॾहिं पंहिंजे तरीक़े सां जॾहिं उहा अचे थी त उहा वधीक सही आहे, पर ईअं हरू भरू बेमौत न मरो। पंहिंजी सिहत जो पहिरियां ख़्यालु रखो। तव्हां सही हूंदा त तव्हांजो औलाद बि सही हूंदो ऐं पंहिंजे औलाद खे तव्हां उहा सुठी परवरिश बि ॾेई सघो था जॾहिं तव्हां सिहतयाब हूंदव त। अच्छा डॉक्टर साहिबा, इहो ज़रूरु ॿुधाइजो त अॼुकल्ह हर ॿी टी छोकिरी खे PCOS बि आहिनि, ठीकु आहे, त छा उन PCO जे दौरान बि कॉन्ट्रासेप्टिव यूज़ करे सघिजे थो? बिल्कुलु करे थो सघिजे। अच्छा, उन में को न मसइलो? ॾिसो न, छोकिरी कंहिंखे उमिरि ॾिसो न छा आहे, PCO आहे उमिरि जे हिसाब सां। अॼुकल्ह यंग छोकिरियुनि खे बि PCO अॼुकल्ह थिए त थो, कुंवारनि खे बि थिए थो। यंग छोकिरियुनि खे बि PCO हा आहे। हाणे पोइ उन्हनि खे ॾिसिजे त छा उन्हनि खे प्रॉब्लम छा आहे। मेंसिस जो प्रॉब्लम आहे, शादी थियल अथनि, औलाद कोन थो थियनि, त पहिरीं सभिनी खां पहिरीं उन्हनि जी प्रायोरिटी ॾिसो त उन्हनि खे छा आहे। सही। सभिनी खां पहिरीं अगरि उन्हनि खे मेंसिस जो प्रॉब्लम आहे, अगरि माहवारी उन्हनि जी सही नथी अचे त उन्हनि खे पहिरीं असां उनखे रेगुलर करण जूं दवाऊं ॾींदा आहियूं। सही। अगरि हुननि खे खपे थो त हुननि जे ॿारु नथो थिए ऐं PCO आहे त पोइ असां उनखे ॿई ॻाल्हियूं करनि था, PCO खे बि ट्रीटमेंट कंदासीं ऐं उनखे ॿार जे लाइ बि उनखे दवा ॾींदासीं। पर पहिरीं सभु उन जूं टेस्टूं कराईंदासीं। उन्हनि औरतुनि खे खपे त पंहिंजे डॉक्टर सां ज़रूरु मशवरो कनि, छो त उन जूं टेस्टूं थींदियूं त ख़बर पवे त किथे ख़राबी आहे, त उन हिसाब सां हुनखे हार्मोनल ट्रीटमेंट अचे थी उनखे ॾींदासीं। सही सही। अगरि वज़न वधियल अथनि त उन्हनि खे मां चवंदसि पंहिंजो वज़न खे कंट्रोल कनि, पंहिंजी डाइटिंग कनि, पंहिंजो इहो वज़न घटि कनि, पंहिंजे डाइट जो पंहिंजे खुराक जो ख़ासि ख़्यालु उनजो रखनि, ख़ासि ख़्यालु अहिड़ियूं शयूं न खाइनि जिन आइडियल सां वज़न तव्हांजी नज़र में छा आहे? त आइडियल वज़न छा हुजणु खपे औरत जो हिकिड़ो? आइडियली त हाणे नथो चई 60, सघिजे। 60, 62, 65 kg एतिरो हुजणु घुरिजे? छा हुजणु घुरिजे? न 50-60 जे दरमियान में हुजे। 50-60 जे दरमियान हुजे, उन खां वधीक न उन थिए। खां वधीक 50-60 दरमियान में हुजे। छोकिरियुनि जे त यंग छोकिरियुनि जी हा त थोरो हा तुंहिंजी उमिरि जेतिरी त 50 खां बि घटि हुजणु खपे। पर सही, हा त यानी आइडियल आहे, उन में आइडिया तव्हांखे का कॉम्प्लिकेशन न नथी थिए बिल्कुलु पई, सही हाणे थियूं रहनि 70-80 पियूं। ताईं हूंदियूं ऐं पोइ वरी न न न न उहो त इलाही हा वज़न तंहिं आहे, करे इलाही वञो वज़न हा। आहे। अच्छा इहो ज़रूरु ॿुधायो असांखे त ग़ैर इरादे हमल जा ख़ानदान ऐं असांजे मईशत ते कहिड़ा असर था थियनि पिया? ॾिसो इहो त तव्हांखे मूं पहिरीं ॿुधायो न, ग़ैर मयारी वञे थियूं अबॉर्शन कराइनि। अबॉर्शन कराइण सां त न केॾो नुक़सानु थो थिए, औरत खे पंहिंजो बि नुक़सानु थो थिए, पंहिंजे फैमिलीअ खे बि नुक़सानु थो थिए, ॿारनि खे बि नुक़सानु थो थिए, वरी हॉस्पिटल में अचनि था त केॾो बर्डन आहे हॉस्पिटल जे मथां बि। ऐं असांजे मुल्क में ख़बर अथई एॾियूं हर जाइ ते सहूलियतूं कोन्हनि के, न न न हर ॻोठनि में। असां वटि इंफ्रास्ट्रक्चर त तमामु सुठो आहे, BHU ठहियल आहिनि, RHC रूरल हेल्थ सेंटर ठहियल आहिनि, तहलका हॉस्पिटल आहिनि, डिस्ट्रिक्ट, पर एॾियूं फैसिलिटीज़ कोन्हनि के। नाहिनि। सही फैसिलिटीज़ जेके आहिनि से वॾनि शहरनि में वॾनि इस्पतालनि में आहिनि। सही। तंहिं करे वरी इहो आहे जेकी अमल ज़ाया थियूं कराइनि उन्हनि खे वरी पोइ अचे दाख़िल थियूं थियनि इस्पतालुनि में, ॻोठां अचनि डायरेक्ट उतां अचनि हिते कराची या हैदराबाद जेके वॾियूं इस्पतालूं आहिनि उते अची दाख़िल थियनि। पोइ उन्हनि जे मथां तमामु घणो बर्डन थो पवे, इस्पतालुनि जे मथां बि, फैमिली जे बि मथां बि ऐं उन्हनि जे पंहिंजे सही मथां बि, पंहिंजी सिहत खे बि नुक़सानु थियूं सही। पहुचाइनि। अच्छा इहो बि ज़रूरु ॿुधायो त हिकु आम तासुर इहो बि आहे त हमल रोकणु सिर्फ़ु औरत जी ज़िमेवारी आहे, इन बाबति तव्हांजो छा पैगाम आहे? न ॾिस न, औरत जी ज़िमेदारी कान्हे का, हीउ हिकिड़ो फ़ैसिलो आहे न, औरत ऐं मर्द ॿिन्ही खे इन्वॉल्व करणु खपे। औरत खे खपे, ज़रूरी न आहे त औरत, छो त औरत खे खपे त पंहिंजे मर्द खे बि एतमाद में वठे ऐं वरी हुनखे मर्द खे खपे त हू पंहिंजी फैमिलीअ खे बि एतमाद में वठे। सही। औरत जी ॻाल्हि अगरि हुनजी ससु नथी ॿुधे त घटि में घटि पंहिंजे पुट जी ॻाल्हि त ॿुधंदी। त औरत खे खपे त पंहिंजे मर्द खे पंहिंजे एतमाद में वठे ऐं पंहिंजी सॼी फैमिलीअ खे एतमाद में वठे त असांखे मूंखे हीउ वक़फ़ो करिणो आहे, मूंखे हीउ ॿारु थियो आहे, हाणे मूंखे 2 सालनि या 3 सालनि जो वक़फ़ो करिणो आहे। वक़फ़े करण लाइ हुनखे फैमिली प्लानिंग क्लिनिक में वञणु खपे, वञिणो पवंदो, वञणु खपेसि। ऐं उहो असांजो बि आहे, असां बि हर जाइ ते गवर्नमेंट खे हिनखे चऊं था त फैमिली प्लानिंग जे क्लिनिक्स या फैमिली प्लानिंग जो आहे न डोर स्टेप ते, जॾहिं हुननि जे
घर ताईं हुजणु खपे, रसाई हुजणु वेझो घुरिजे, हुजणु खपे। हा। कई एतिरियूं बि आहिनि वीचारियूं मायूं जिन खे चाहिनि थियूं त ॿार घटि पैदा थियनि, पर हू फैमिली प्लानिंग जे क्लिनिक ताईं रसाई नथियूं करे नथियूं सघनि। करे सघनि, सही तंहिं करे असांजो गवर्नमेंट खे बि आहे त फैमिली प्लानिंग जूं क्लिनिकूं हर जाइ ते हुजनि, हा। हुजनि ऐं उते मटीरियल जेको फैमिली प्लानिंग जो जेको दवाऊं या मटीरियल उहो बि हुजणु खपे। सही। अच्छा डॉक्टर साहिबा, इहे जेके मेडिसिन्स आहिनि इहे हर औरत खे सूट बि न कंदियूं आहिनि। जीअं त का अगरि टैबलेट अगरि डॉक्टर ॾिए थी त उन जा कुझु साइड इफेक्ट्स बि त हूंदा आहिनि। हर दवा हर इंसान जो हा पंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो हर इंसान जी पंहिंजी इम्यूनिटी आहे त मुंहिंजी आहे त इहे दवाउनि में बि कुझु साइड इफेक्ट्स आहिनि। ज़रूरी न आहे त 100% का दवा सेफ आहे ऐं इफेक्टिव आहे, ज़रूरी न आहे त आहे। हर जेका फैमिली प्लानिंग जो आहे न उन में थोरी घणी साइड इफेक्ट्स आहिनि। कुझु टाइम लाइ कुझु थींदो आहे, कुझु पोइ तव्हां कुझु यूज़ टाइम थी हुनखे वेंदो आहे। लॻंदो, औरत खे असांखे सम्झाइणो पवंदो आहे त थोरो टाइम लॻंदो। हा। यानी कुझु असां हुनखे दवाऊं ॾींदासीं, हू त चवनि असांखे वज़न चक्कर वधी था वेंदो, अचनि, भई वज़न था वज़न त उअं ई अचनि, थोरो उल्टी थी थिए। उमिरि जे हिसाब हा। सां थोरो वधे थो, तव्हां थोरो कंट्रोल कयो पंहिंजे हा। खे। थोरी माहवारी जी ख़राबी थिए थी त उहा थोरे 2-3 ॾींहंनि में माहवारी बि तव्हांजी ठीकु थी वेंदी, त उहो थोरो सब्रु कयो। 3 महीना 6 महीना तव्हांखे लॻे थो सब्रु करण में, पोइ तव्हां पाण ई उहा पंहिंजी जेका असांजो बॉडी आहे पाण ई उनखे अडॉप्ट कंदी। अच्छा, इहे दवाऊं केतिरे अरसे लाइ यूज़ करे सघजनि थियूं? ॾिसो हिकिड़ो जेको वक़्फ़े आहे, हिकिड़ो आहे शॉर्ट टर्म यानी थोरे वक़्त लाइ, ॿियो आहे घणे वक़्त लाइ। अगरि औरतूं चाहिनि थियूं असांखे 2 सालनि जो वक़्फ़ो खपे, साल जो 2 वक़्फ़ो सालनि ताईं खपे, खाईंदियूं रहनि। हा 2 सालनि ताईं अच्छा 2 खाईंदियूं रहनि। सालनि जे वक़्फ़े लाइ त असां वटि आहिनि इंजेक्शन बि आहिनि। अच्छा। सुइयूं लॻाए हर 3 महीननि खां पोइ वञी हिकिड़ी इंजेक्शन लॻाए, 2 सालनि ताईं। गोरियूं आहिनि, उहे रोज़ु हिकिड़ी गोरी खाए। गोरियुनि सां इहो आहे नुक़सानु इहो आहे त विसरी वियसि न गोरी त वरी ॿिए ॾींहुं वरी 2 गोरियूं, शुरू हा खां, हा, शुरू वरी 2 करे गोरियूं वञे, खाए, हा। वरी उहे बि विसरी वई त वरी शुरू करे। त इहो आहे त असां उनखे सम्झाईंदा आहियूं। उन्हनि जे लाइ वरी इंजेक्शन आहे, हर इंजेक्शन जेका आहे सा हर 3 महीननि खां पोइ वञी लॻाराए सघे थी। 3 महीननि खां पोइ इंजेक्शन लॻाए, साल जे लाइ 2 सालनि जे लाइ थोरी डिले थी वेंदी प्रेगनेंसी, तंहिंखां पोइ अच्छा, छॾींदी। वो कैप्सूल बि हा, त रखंदा ॿियो वरी आहिनि अगरि लॉन्ग टर्म लाइ घणे वक़्त त लॻनि त हिकिड़ा कैप्सूल आहिनि हिते हिन बाह में। बाह में लॻाए था सघनि। 2 हिकिड़ा एतिरा नंढड़ा रॉड आहिनि, उन में हार्मोन आहिनि, उहे लॻायूं था, थोरो नंढिड़ो कट ॾेई उन में लॻाए था छॾियूं। उहे 3 सालनि लाइ आहिनि त 3 सालनि जे वक़्त उन में बि हिननि खे कुझु प्रॉब्लम थिए थो मेंसिस जो, छो त हार्मोन आहिनि न त थोरी घणी हुननि जो जेका माहवारीअ में गड़बड़ थिए थी। कॾहिं कंहिंखे थोरी थोरी अचे थी, कंहिंखे घणी थी अचे, पोइ वरी उन्हनि खे असां उहो ॿुधाईंदा आहियूं त हीअ दवा हिनखे रोकण जी हीअ दवा आहे, इहा खाईंदो 3 महीना तव्हां ॾिसो तव्हांजी बॉडी हिनखे सूट कंदी, तव्हांखे कुझु बि कोन्ह थींदो। सही, पर सही। के वरी अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके चवंदियूं आहिनि बसि यकदमि असांजो कढाए छॾियो, त उन्हनि खे असां सम्झाईंदा आहियूं त अहिड़ी का ॻाल्हि न आहे। सही, उन हर शइ जा साइड इफेक्ट्स हूंदा आहिनि, थोरो तव्हांखे बर्दाश्त करिणो पवंदो। ॿियूं अगरि तव्हांखे 5 सालनि जे लाइ 10 सालनि जे लाइ वक़्फ़ो खपे त पोइ हिकिड़ा आहिनि छल्ला आहिनि, कॉइल हा। आहिनि, जेके असां अंदरि रखंदा हा, आहियूं। रिंग जेके चवंदा हा, आहियूं असां। अंदरि रिंग हंधे के उहे असां रखे छॾींदा आहियूं। फ़ौरन ई माहवारी जे ख़तमु थियण खां पोइ बि रखे सघिजे थो। अॼुकल्ह त ॿार जे दौरान ही, दौरान हा। बि फ़ौरन रखे था हा। सघूं। उन लाइ 5 साल 10 साल भले उछलो पियो हुजे, तव्हां आराम सां पोइ जॾहिं तव्हांजी दिलि चवे कढाइजो त ऐं पोइ पोइ वरी तव्हां ॿार, पंहिंजो कंसीव हा करे त सघो था। ईअं। छा असांजे मुल्क में औरतुनि लाइ हमल रोकण जो हक़ सम्झो वञे थो? ॾिसो न, औरत खे जो हक़ु आहे, औरत खे पंहिंजो हक़ु, ॾिसो न असां वटि त हक़ जी ॻाल्हि थी कजे, बुनियादी हक़ु आहे। औरत खे पंहिंजो बुनियादी हक़ु आहे त हूअ केतिरा ॿार ॼणे, केतिरो वक़्फ़ो करे, छा आहे। पर असां वटि हक़नि जी ॻाल्हि आहे त ॿिया ई घणेई हक़ आहिनि जेके औरतुनि खे नथा मिलनि। सही। सही आहे न, हीअ त हिकिड़ो ॿार जो हक़ु आहे। बुनियादी हक़ु औरत खे असां वटि किथे था औरत खे हक़ मिलनि, पर बुनियादी हक़ु आहे औरत जो। ऐं औरत पंहिंजे हक़ लाइ पाण विढ़े, इहो मां उन्हनि खे चवंदसि। जेतिरो तव्हां पाण पंहिंजे हक़ लाइ उथंदो न, विढ़ंदो न, ॻाल्हाईंदो न, तेतिरो केरु ॿियो तव्हांखे हक़ु कोन्ह ॾींदो। सही ॻाल्हि आहे। हा, ॿिया माण्हू उते ॿाहिरां घर जा कोन, तव्हां पंहिंजे घर में सभिनी खां पहिरीं पंहिंजो हक़ु पंहिंजे मुड़ुस खां वठो, पंहिंजे सही। घर वारनि खां वठो त मुंहिंजो सही। हीउ हक़ु आहे, मूंखे हेतिरा ॿार खपनि, हेतिरो मूंखे सही ॻाल्हि आहे। ऐं वाक़ई मां ॾिसंदी आहियां, अलाह माफ़ु करे, असांजे घरनि में जेके मेड्स ईंदियूं आहिनि, जेके कमु कंदियूं आहिनि, हिकिड़ो त हू वीचारियूं ॿुहारी पोचो कनि, ठीकु आहे। उन खां अलावा जॾहिं उन्हनि खां मां पुछंदी आहियां त भाई तव्हांजा ॿार केतिरा आहिनि, त उहो चवंदियूं आहिनि बाजी बच्चे तो बहुत है हमारे पास। भाई तव्हां कीअं थियूं कयो,
एॾा ॿार न तव्हां वटि उहे वसाइल न तव्हां उन्हनि खे पढ़ाए सघो, एॾा ॿार पैदा करणु, वरी जॾहिं उन्हनि खे वक़फ़े जे लाइ चइजे त उहो उहा ई ॻाल्हि कनि त नहीं हम नहीं करते। वक़फ़ो नथियूं कनि, पेचीदगियूं घणियूं थियूं थियनि, इलाही प्रॉब्लम्स इलाही प्रॉब्लम थियनि था। ऐं असां वटि जेका आहे न इहो शरह, जेका मौत जी शरह माउनि जी सभु तमामु घणी आहे। वीचारियूं ॾिसो न, ॿाहिरि जॾहिं मरी थी वञे न, ॿार रुली था वञनि। एग्ज़ैक्टली, हा हा, घर सॼो बर्बाद थी थो वञे। बिल्कुलु ईअं हिकु औरत हिकु घर जी हिकिड़ी बैकबोन हूंदी आहे, हिकिड़ी घर जी हिकिड़ी औरत पढ़े थी त सॼो ख़ानदान पढ़े थो। हिकिड़ी औरत जेकॾहिं सेहतमंद आहे त उनजी औलाद बि सेहतमंद आहे। इन शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे। हिते ॻाल्हि इहा न आहे त ॿार पैदा करण जी, पैदा त औरत हर करे थी, उनखे अलाह से कुदरती हिकिड़ी अलाह से हुन में हिकिड़ो इहो रखियो आहे सिलसिलो। पर ॻाल्हि इहा आहे त उनखे इंसानु सम्झो वञे। औरत बि हिकु इंसानु आहे, जीती जाॻंदी, जहिड़ी जाॻंदी जीअं तव्हां साहु खणो था, उहो बि हिन ई दुनिया में तव्हां वांगुरु साहु खणे थी। पर उनखे उनजो जेको हक़ु आहे त घटि में घटि उनखे इहो हक़ु त ॾियो त उनखे वक़फ़ो करणु ॾियो। ख़ुदा खे मञियो, उनखे वक़फ़ो करणु ॾियो। असां वटि जॾहिं औरत मार्च वारो टाइम ईंदो आहे त औरतूं जॾहिं पंहिंजे हक़नि लाइ निकिरंदियूं आहिनि या पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदियूं आहिनि त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी ते माण्हू इलाही सारियूं शयूं चवंदा आहिनि त हिन जो ग़लति मतिलबु आहे, हिन जो ग़लति मतिलबु आहे। न, इन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त मूंखे ॿार न खपनि। ॿिया जेतिरा आहिनि अलाह जो शुक्र आहे, मुंहिंजे जिस्म में हाणे उहा ताक़त न आहे त मां ॿियो ॿारु पैदा करे सघां। बिल्कुलु सही था, बिल्कुलु। तव्हां सम्झण जी कोशिशि कयो, हिकिड़ो 9 महीना हो ॿारु पेट में रखे थी, वरी पोइ उनजी डिलीवरी नॉर्मल आहे त उहा अज़ियत अलॻि आहे, सी सेक्शन आहे त उहा अज़ियत अलॻि आहे। 1.25 महीने ताईं औरत कीअं लोड़े थी उहा उनखे ख़बर आहे, अलाह जी ज़ात खे ख़बर आहे। उन दर्द खे कोई नथो सम्झी सघे। बिल्कुलु सही। पर हिते प्रॉब्लम इहो हूंदो आहे त 1.25 महीने ते ख़बर पवंदी आहे वरी हो ॿार जे लाइ तयारु थी वई आहे। त इन शइ खे रोकणो आहे। आबादी 26 करोड़ असांजी थी वई आहे, बल्कि शायदि उनखां बि वधीक थी वई हुजे। त इन जेको आहे रोकणो आहे न आबादी खे बि। जेतिरी औलाद तव्हांखे अलाह साईं ॾिनी आहे, शुक्र कयो। हिते इहो बि ट्रेंड आहे डॉक्टर साहिबा, पुट जे चक्कर में ॿार बि पैदा कंदा वेंदा। बिल्कुलु सही आहे। धियूं आहिनि त शुक्र कयो भाई, नेमत आहे, अलाह जी वॾी नेमत आहे। पुट नसीब में हूंदो त थी वेंदो। 2 न्याणियूं, 3 न्याणियूं, 4 न्याणियूं, उन जे चक्कर में, पुट जे चक्कर में हिते ॿारनि जे पुठियां लाइन लॻाए ॾींदा आहिनि। त उन में बि इलाही प्रॉब्लम्स थियनि। इहे त आहिनि, यही प्रॉब्लम आहे न असांजो समाजी मुआशी प्रॉब्लम न। जेतर असां पंहिंजे समाज खे, मुआशरे खे न सुधारींदासीं, औरत खे सभिनी खां पहिरीं हुनखे पढ़ाईअ ते तालीम ॾियणु खपे। उनखे तालीम हूंदी त उनखे शऊर थींदो। बिल्कुलु सही ॻाल्हि। तालीम न हूंदसि वीचारी, न उनखे ख़बर ई न आहे त छा वेठी थिए, उनखे का ख़बर कोन्हे। सभिनी खां मां त सभिनी खां तालीम ॾियारियो छोकिरियुनि खे, पंहिंजनि छोकिरियुनि खे। असां वटि न छोकिरियुनि खे घटि प्रेफरेंस ॾिए थी, छोकिरनि खे वधीक थो ॾिनो वञे। तालीम ॾियारियो छोकिरियुनि खे, छो त अॻियां तव्हांजी जेको तव्हांजो नसुलु आहे सा पंहिंजूं औरत सां थो वधे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। वरी महिरबानी तव्हांजी जो तव्हां पहिरियों क़ीमती वक़्तु ॾिनो। ऐं लास्ट में जेको आहे कॉन्ट्रासेप्टिव वारे आलमी ॾींहं जे हवाले सां तव्हांजो पैगाम छा हूंदो? मुंहिंजो इहो ई पैगाम आहे सभिनी खे त कॉन्ट्रासेप्शन जा तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि, इस्तेमालु ज़रूरु कयो। घणा ॿार पैदा न कयो, घटि में घटि 4 ॿार पैदा कयो। इन खां वधीक महिरबानी कयो, पंहिंजे सिहत जो ख़्यालु कयो। छो त कॉन्ट्रासेप्शन सां छा थिए थो, 100% 100% तव्हांजी जान जेका आहे बची वेंदी। सही ॻाल्हि आहे। बिल्कुलु 100% तव्हांजी जान बची वेंदी अगरि तव्हां वक़फ़ो कंदो। अगरि बार बार तव्हांजी जान खे ख़तरो आहे, तव्हां पंहिंजी जान जो पंहिंजो ख़्यालु कयो। तव्हां सिहतमंद रहंदो, तव्हांजा ॿार सिहतमंद पैदा थींदा। तव्हांजी जॾहिं माउ सिहतमंद हूंदी, ॿारु सिहतमंद हूंदो त असांजी क़ौम सिहतमंद हूंदी। ज़बरदस्त ज़बरदस्त, वॾी महिरबानी डॉक्टर साहिबा, थैंक यू सो मच। ऐं जी व्यूअर्स, तव्हां सां मिलूं था ब्रेक खां पोइ, ऐं ब्रेक खां पोइ असांखे ॿिया गेस्ट जॉइन कंदासीं। जल्दी हाज़िर था थियूं।
भलीकार कंदासीं रंगत भरी शाम में ऐं हींअर असांखे जॉइन कयो आहे बिल्कुलु बि बाइक न आहे मूंखे अच्छा ॿीहर तव्हांखे मां भलीकार त कयां थी पर मां माइक लॻाइणु विसरी वई हुयमि ईअं बि थींदो आहे व्यूअर्स ईअं बि थींदो आहे सो वरी तव्हांखे ॿीहर भलीकार थी कयां पई अच्छा कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे मां इन ई करे चवंदी आहियां त लाइव जेको हूंदो आहे न ॾाढो मज़ेदारु हूंदो आहे इन में इहे तव्हां खां नंढियूं नंढियूं ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि वरी उन वक़्तु तव्हां सेट कंदा आहियो ॾाढो मज़ो ईंदो आहे सो असांखे हींअर जॉइन कयो आहे असांजो भाउ आहे बहितरीनु सिंगर आहे ऐं माशाल्लाह मां उन इंसान जी तारीफ़ ज़रूरु करणु चाहींदसि हिन दुनिया में न आहे हींअर मरहूम मास्टर मंज़ूर साहबु बहितरीनु आवाज़ जो मालिक हुयो ऐं मुंहिंजी ज़िंदगी में मुंहिंजी ख़ुशकिस्मती त मां उन्हनि जा कुझु गाना एज़ अ मॉडल कया हुया ऐं ॾाढी ख़ुशी थी हुई जॾहिं मां मास्टर मंज़ूर साहब जा गाना कया हुया ऐं ख़्वाहिश हूंदी आहे हर मॉडल जी हर इंसान जी त कंहिं न कंहिं अहिड़े मतिलबु सुरीले फ़नकार जे गाने में मॉडलिंग करे त मुंहिंजी उहा ख़्वाहिश अलाह पूरी कई हुई ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे गाना ॾाढा हिट बि थिया हुआ उन दौर में ऐं उनजो जेको डायरेक्टर हुयो मरहूम ताहिर अराई साहबु हुयो ॿई ॾिसो हिन दुनिया में न आहिनि ऐं ॿई बहितरीनु इंसान हुया बहितरीनु टैलेंटेड इंसान हुया सो उन्हनि जो जेको आहे शागिर्दु आहे मास्टर लियाकत अली असां सां गॾु हिते मौजूदु आहे इलाही टाइम खां पोइ अॼु असांजे शो में हाज़िर थिया आहिनि सो उन्हनि खे भलीकार कंदासीं अस्सलाम वालेकुम भाउ वालेकुम अस्सलाम अदी कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान है शुक्र अल्हम्दुलिल्लाह दो मालिक तबियत सही आहे तव्हांजी सब खैर लगो मुंहिंजी तबियत ठीकु न आहे अल्लाह बेहतर कंदो हा न अल्लाह सही इंशाल्लाह सेहत अब कंदो ऐसे खुश कंदो इंशाल्लाह बसि अॼुकल्ह जेका हले पई थी सर्दी गर्मी मिक्स जी 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 उनजे करे जेका ज़ुकाम थी मौसम पियो भी आहे है जी आदि तव्हां वटि कीअं आहे मौसम हुते मौसम भी यही आहे असां वटि बि इहो खंघि ज़ुकाम इहो त हले पियो थो इहो त असांजी ज़िंदगी में शामिलु आहे जी, मतिलबु जी। बुख़ार ज़ुकाम खंघि इहे त हलनि ई हलनि था बिल्कुलु, गॾो गॾु इन खां अलावा ॿुधायो भाउ छा पिया कयो अॼुकल्ह कीअं पई ज़िंदगी गुज़रे बस मालिक के दर ते शुक्र आहे जो ज़िंदगी गुज़रे थी शुक्र कजे माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह बेहतर वक़्तु गुज़रे थो जेको गुज़रे थो माशाल्लाह कमकार सही पियो हले अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे शोज़ वग़ैरह थी रहिया आहिनि जी 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 हाँ सुठा थी रहिया आहिनि माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह अॼुकल्ह कुझु नवनि गाननि जी रिकॉर्डिंग बिल्कुलु नवो एल्बम हाणे कयूं पिया अच्छा जी जी उन में असांजा तमामु सुठा दोस्त आहिनि असां सां गॾु इनशाला उहो ॿियनि क़रीब मार्केट में ईंदो इंशाल्लाह अच्छा हींअर जेके एल्बम थी रहिया आहिनि त घणो करे मां ॿुधंदी आहियां त यूट्यूब लाइ थी रहिया जी आहिनि जी त छा तव्हांजो बि यूट्यूब लाइ ई जी आहे जी यूट्यूब ते काफ़ी एल्बम मुंहिंजा आहिनि ऐं काफ़ी मां कमु कयो आहे ऐं हाणे बि एल्बम जेको कयूं था उन में बि इनशाला तमामु सुठे दोस्तनि जो साथ आहे असां सां जी जी सही सही अच्छा पहिरियां एल्बम रिलीज़ थींदा हुया न जी पहिरियां उन्हनि जी बाक़ाइदगी सां हिकिड़ो एहतमाम कयो वेंदो हुयो ऐं उन में सभिनीनि खे घुरायो वेंदो हुयो जेके बि कंपनी जा मालिकान हूंदा हुया या जेके बि प्रोड्यूसर डायरेक्टर्स फ़नकार जेके बि सभिनीनि खे दावतूं ॾिनियूं वेंदियूं त अॼु जेको आहे प्रोग्राम आहे अॼु फलाणो एल्बम रिलीज़ थियण वारो आहे फलाणे सिंगर जो एल्बम रिलीज़ थियण वारो आहे उहो वक़्तु ॾाढो ख़ूबसूरत हूंदो बिल्कुलु हुयो बिल्कुलु तमामु बहितरीनु वक़्तु ऐं गुज़रियो हाणे त अॼु तव्हां रिकॉर्डिंग कयो था ॿिए ॾींहुं छा कलाक जे अंदरि तव्हां जेको आहे यूट्यूब ते रखी था छॾियो त उहा मुंहिंजे ख़्याल में उहा ख़ुशी नथी थिए महिनत न आहिनि उहा पहिरियां महिनत हूंदी इन्हनि शयुनि ते सिंगर बि महिनत कंदो हो शाइर बि महिनत कंदो हो ऐं कंपनी वारा बि महिनत कंदा हुआ पोइ सभु महिनत गॾु थी वेंदियूं पोइ इन्हनि में टाइम बि लॻंदो हुयो 2 महीना बि लॻंदा हुआ 3 महीना बि लॻंदा हुआ पोइ उन्हनि शयुनि खे मार्केट में आणण जे लाइ तमामु सुठी महिनत कई वेंदी अॼुकल्ह त महिनत कोन्हे बसि वॾो गीत मिले थो ॻाइजे थो ऐं स्टूडियो रिकॉर्डिंग करे यूट्यूब ते चाढ़े छॾ बसि पहिरियां त ईअं थींदो न जाइ जाइ ते हर शहर में वञी करे जेको आहे प्रोग्राम थींदा हुया एल्बम रिलीज़ थींदा हुया उन में आर्टिस्टनि खे बि दावतूं ॾिनियूं वेंदियूं उन सां छा थींदो हुयो जो हिकिड़ो मिलण जो सिलसिलो सभिनीनि जो रहंदो हुयो ऐं हाणे त महीना महीना सालनि जा साल गुज़री था वञनि हिक ॿिए जी शकल कोन था ॾिसूं पिया इतफ़ाक़ आहे कोई शो में अची थो वञे त उन्हनि सां मुलाक़ात थी वञे न त ईअं कंहिंसां मुलाक़ात ई कोन थी थिए पहिरियां वारो वक़्तु सभिनीनि खे जोड़े रखंदो हुयो बिल्कुलु हक़ीक़त ऐं आहे। हाणे सोशल मीडिया जो वक़्तु आहे त तव्हां सोशल मीडिया जे ज़रिए जेको आहे हिक ॿिए जे वेझो आहियो पर परे आहियो परे आहियो बिल्कुलु सही आदी बिल्कुलु परे आहियो इलाही परे आहियो
उहा शइ न आहे हाणे। त हींअर तक़रीबन तव्हांजा एल्बम मार्केट में केतिरा अची चुका आहिनि? मुंहिंजा 30 खां 35 एल्बम अची चुका आहिनि जेके एल्बम मां कया आहिनि पंहिंजा। पर उन्हनि में कुझु ट्रैक वग़ैरह जीअं ॻाईंदा आहियूं असां, ऐं कुझु जेके आहिनि फ्रेश आहिनि। अच्छा अच्छा, जी जी सही। त अॼु बि जेके तव्हां असांजे शो में शामिलु कंदा त उहे तव्हांजा फ्रेश सॉन्ग्स हूंदा? जी इंशाल्लाह। उन में मुंहिंजे साईं मुर्शिद साईं चीज़ल साईं जो हिकिड़ो कलाम आहे रखियल पाक जो, ऐं ॿियो जेको आहे त मुंहिंजो उस्ताद मरहूम मास्टर मंज़ूर जा तमामु ख़ूबसूरत गीत जेके आहिनि, उहो काफ़ी हिकिड़ो गीत उस्ताद जो तमामु KTN ते तमामु बहितरीनु हलियो आहे, तुंहिंजे गज ते गुलाबी गुल जानी तुंहिंजी मुर्क जो न आहे मुरल जानी। हीअ गीत तमामु बहितरीनु उस्ताद जा, इंशाल्लाह ॿुधाईंदासीं अॼु। सही। अच्छा, मां हिकिड़ी शइ पई सोचां त जीअं मां ॻाल्हि कई एल्बम वारो दौरु हूंदो हुयो, जी जी हाणे तव्हां माशाल्लाह इलाही टैलेंटेड आहियो, तव्हांजो आवाज़ु सुठो आहे, या ॿिया जेके बि फ़नकार ईंदा आहिनि, जे कल्ह असां वटि हिकिड़ो माशाल्लाह फ्रेश हिकिड़ो टैलेंटेड छोकिरो हुयो, उनजी आवाज़ु ॾाढी भली हुई, ॾाढी भली आवाज़ हुयसि। पर ॻाल्हि इहा आहे त हाणे KTN ते अचनि था, ॻाइनि था, ऐं मतिलबु हिकिड़ो नालो बि थिए थो। पहिरियां बि ईअं हूंदो हुओ त KTN जे लाइ कशिश जे लाइ गाना थींदा हुया त उहे नज़र बि ईंदा हुया। हाणे सोशल मीडिया वारो जेको दौरु आहे, उहा जेका हिकिड़ी शोहरत आहे, मूंखे लॻे थी उहा वक़्ती शोहरत थी वई आहे। सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि? उहा कुझु अरसे जी शोहरत आहे, ऐं चैनल ते जेके ॻाईंदा हुया, चैनल जे लाइ जेको कमु कंदा हुया, चैनल ते जेके गाना ॻाईंदा हुया या जेके एल्बम्स ठहंदा हुया, उहे सदियुनि ताईं यादि रहंदी हुई शोहरत, माण्हुनि खे गाना बि यादि रहंदा। इहो फ़र्क़ु तव्हांखे महसूसु नथो थिए? बिल्कुलु अदी, अॻे ईअं हूंदो हुओ जो अलॻि अलॻि शयूं ईंदियूं हुयूं मार्केट में, हाणे सभु शइ गॾु आहे। सोशल मीडिया ते सभु कुझु गॾु आहे, माण्हुनि खे टाइम बि न आहे, हर को पंहिंजी में लॻो पियो आहे, पोइ जेको जेको कमु करे थो उन में मसरूफ़ आहे पंहिंजे कम में। पहिरियां माण्हू खे टाइम बि हूंदो हुओ, पोइ उन में माण्हू पंहिंजो कचहरी बि करे सघंदो हुयो या वेही करे गीत गज़ल ॿुधी सघंदो हुयो। हाणे अॼुकल्ह माण्हू खे टाइम न आहे, पंहिंजे वठ में लॻो पियो आहे, चवे थो त को गीत गज़ल बि ॿुधां, माना त वरी इहो ॿुधी वियुमि वरी ॿियो ॿुधां, माना पोइ तवजो ॾिनई या न ॾिनई, माना ॿुधई सही। या अॼुकल्ह जेको आहे न हिकिड़ा लेम एक्सक्यूज़िस जंहिंखे चइबा आहिनि न, अॼुकल्ह जे दौर में इहे शयूं थी वियूं आहिनि। इंसानु वांदो आहे, टाइम आहेसि, पर कंहिंखां बि पुछंदव न हीअ कमु आहे या हीअ शइ करे ॾे, चवंदो मूं वटि टाइम न आहे। अरे बाबा छा थो करे, बसि मां ॾाढो बिज़ी आहियां। करी छा थो, ॿुधाए त सही। कुझु बि कोन कंदो हूंदो, सिर्फ़ु सोशल मीडिया ते जेको आहे न रील्स वेठो ॾिसंदो हूंदो, इन में बिज़ी आहे। अॼु जो इंसानु इन में बिज़ी आहे, बिलीव मी, यकीन कयो, इन में बिज़ी आहे। मां केतिरा ई अहिड़ा केसिस जेके आहिनि ॾिठा आहिनि, अखियुनि सां ॾिठा आहिनि, मां पंहिंजी फैमिली में चवां या भर पासे में चवां, त माण्हू वटि टाइम आहे, पर पंहिंजो पाण खे प्रिटेंड ईअं थो करे त मां वॾो बिज़ी आहियां, मुंहिंजा बिज़नेसिस था हलनि। अलाह करे तव्हांजा बिज़नेसिस हलनि, अलाह तव्हांखे अञा घणो ॾिए, पर जेको वक़्तु आहे न, त उन इंसान जे कमु अचो, ऐं उन वक़्त में जेको आहे न क़दुरु कयो, उन इंसान जी क़दुरु कयो, छो त क़दुरु करणु तमामु ज़रूरी आहे। जॾहिं इहे इंसान हलिया था वञनि त पोइ ॾाढो ॾुखु थींदो आहे, ऐं सोचींदा आहियूं त काश वक़्त ते हुनजी क़दुरु कयूं आहे। त प्रोग्राम में छा पिया शामिलु कयो हींअर? हीअ मुंहिंजे मुर्शिद साईं रखियल शाह जी काफ़ी आहे, उहा ॿुधायां थो तव्हांखे। सही। दिल सड़ी दाग थिया इहे गोढ़ा किए गाड़िया दर्द बिना अख न भिजे अंदर जेरन खे काढ़िया पत्थर पर आयो सूर पंहिंजा
पलव थी पाड़िया और रखल सुमण खे साड़िया नत पवंदी विथ विसाल जी हो मुखे इश्क करायूं ईदा मुखे इश्क करायूं ईदा आणे दिल बरलात मुदीदा हो मुखे इश्क करायूं ईदा मुखे इश्क करायूं ईदा आणे दिल बरलात मुदीदा हो आणे दिल बरलात मुदीदा मुखे इश्क करायूं ईदा हो मुखे इश्क करायूं ईदा आणे दिल बरलात मुदीदा आणे दिल बरलात मुदीदा हो झूली इश्क पयो तमे झोली ओ मुझी बारो चल सा बोली हो झूली इश्क पयो तमे झोली ओ मुझी बारो चल सा बोली ओ मुझी बारो चल सा बोली हो तुझी लूअ लूअ मंझे थम लोली हो तुझी लूअ लूअ मंझे थम लोली हो लिखो लोह कलम खुरसीदा लिखो लोह कलम खुरसीदा आणे दिल बरलात मुदीदा हो आणे दिल बरलात मुदीदा मुखे इश्क करायूं ईदा मुखे इश्क करायूं ईदा आणे दिल बरलात मुदीदा आणे दिल बरलात मुदीदा ओ मुझी दिलड़ी दिलड़ी ओ मुझी दिलड़ी यार सुना तो ओ माँ पे चुप नल सा पातो ओ मुझी दिलड़ी यार सुना तो ओ माँ पे चु सजण सा पातो ओ माँ पे चुप नल सा पातो ओ तो सनी हूँ लगो थमुना तो ओ तो सनी हूँ लगो थमुना तो इहे वसन पिरगा जू बूंदा इहे वसन पिरगा जू बूंदा आणे
दिल बरलात मुदीदा आणे दिल बरलात मुदीदा मुखे इश्क करायूं ईदा मुखे इश्क करायूं ईदा आणे दिल बरलात मुदीदा आणे दिल बरलात मुदीदा चो तरफ़े हुस्न जूं फ़ौजा आयूं इस बात ॾिसण में औजा हो चो तरफ़े हुस्न जूं फ़ौजा आयूं इस बात ॾिसण में औजा आयूं इस बात ॾिसण में औजा ओ तुझू ज़ात सिफ़ात जूं मौजा ओ तुझू ज़ात सिफ़ात जूं मौजा क्युस गैरत मौत हबीबा क्युस गैरत मौत हबीबा आणे दिल बरलात मुदीदा आणे दिल बरलात मुदीदा मुखे इश्क करायूं ईदा ओ मुखे इश्क करायूं ईदा आणे दिल बरलात मुदीदा आणे दिल बरलात मुदीदा वाह 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 बहितरीन बहितरीन तव्हां चओ था त मूंखे इश्क करायूं ईदा ठीकु आहे मां चवां थी तव्हां असांजी ईद कराए छॾी अल्लाह ख़ुशि रखंदो अल्लाह सभिनि खे ईद नसीब कंदो ख़ुशि हूंदो ख़ुशि बहितरीन नसीब कंदो आवाज़ अल्लाह पाक। बहितरीन गानो ऐं ही बि पुराणो गानो आहे या नओं जी जी हे असांजे मुर्शिद साईं रखियल शाह जो उन्हनि गीत जो आहे आहे। जी 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 साईं जी काफ़ी आहे सही उहा ॿुधाई सही तव्हांखे ज़बरदस्त जी, जी। बहितरीन बहितरीन त वाकई तव्हां असांजी ईद कराए छॾी न अल्लाह ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ख़ुशि हूंदो अच्छा जीअं गाना ॻायो था ऐं जीअं शाइर कुझु लिखंदो आहे जी जी त शाइर पंहिंजो पाण खे रखी लिखंदो आहे पंहिंजी कैफ़ियत बयानु कंदो आहे जी, जी। त तव्हां जेकॾहिं कोई गानो ॻायो था त तव्हांखे कॾहिं महसूसु थियो त हीउ गानो सफ़ा मूं ते आहे मुंहिंजी ज़िंदगी ते आहे बिल्कुलु शाइर त इहो ई आहे त पाण ते लिखे थो दुनिया खे सम्झी करे लिखे थो जेकी शइ दुनिया में थिए थी उन माशरे ते लिखे थो उहा शइ इंसान सां पाण सां बि थिए थी पोइ पहिरियां लिखे थो ॾिसे बि थो वरी उन ते बि लिखे थो पाण ते बि लिखे थो पोइ जेकी सुठी शइ आहे हर दिलि अज़ीज़ आहे पोइ कंहिंखे कहिड़ी शइ वणे थी कंहिंखे कहिड़ी शइ वणे थी शाइरी में कुझु ख़ुशी जा गीत हूंदा आहिनि कुझु गम जा गीत हूंदा आहिनि पर तव्हांखे महसूसु थियो आहे त हीउ गानो जहिड़ो मुंहिंजो पंहिंजो आहे पाण ते लिखियलु आहे मूं ते माशाल्लाह हे असांजे साईं रखियल शाह जा साईं जा रिसाला आहिनि साईं फतेहपुर वारा हे साईं जन जी काफ़ी आहे उहा ॿुधायमि तव्हांखे न न तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा सम्झो तव्हांखे ईअं महसूसु नाहे थींदो त जेको गानो तव्हां ॻायो था उहो तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी ते लिखियलु आहे असल में हीअं आहे त हे त दरवेशनि जी शाइरी आहे हा पोइ माण्हू शाइरी जो हर शइ खे पाण ॾे बि छिके सघे थो अगरि शाइर उन लिखियो आहे किथे लिखियो आहे उन साईं जी शान में लिखियो आहे पंहिंजे महबूब जी शान में लिखियो आहे उन पोइ तव्हां घणो करे सैड सॉन्ग्स ॻाया आहिनि न जी 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 ऐं हीअ त साईं जी काफ़ी आहे मूंखे इश्क करायूं ईदा हाणे दिलि बरला तम दीदा पोइ पंहिंजे महबूब सां मुखातिब आहे सही सही ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा हींअर बि तव्हां खां गानो ॿुधंदासीं जी जी ऐं जेको आहे छो त मां चाहियां थी त तव्हांजो हिकिड़ो ॿियो बि गानो कराइजे ज़रूरु ज़रूरु बिल्कुलु ऐं वक़्तु बि इलाही घटि रहिजी वियो आहे जी। सो कोशिशि मुंहिंजी इहा ई हूंदी त हींअर मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो गानो करायां
ऐं उन खां पोइ मां पंहिंजे व्यूवर्स खां इजाज़त वठंदसि, पोइ मां हिकिड़ो ॿियो बि गानो तव्हांखां ॿुधंदसि। इंशाल्लाह ठीक। सही आहे न? तयारी आहे न पकी पकी? इंशाल्लाह बिल्कुल ज़रूर। बस सही आहे, पोइ गानो ॿुधायो। बिल्कुल। ही मुंहिंजे उस्ताद जो आहे मास्टर मंज़ूर जो मशहूरु जी, गीत जी। मां ॿुधायां तव्हांखे। ज़रूर। यादूं सुम्हणो न ॾींदई, विसरी हर चीज़ वींदई, अखिड़िन मलुड़ कहारी दे ओ पिरी मुंह जो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे ओ पिरी मुंह जो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे। यादूं सुम्हणो न ॾींदई, विसरी हर चीज़ वींदई, अखिड़िन मलुड़ कहारी दे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे। हिकिड़ो ॼाणे थो रब, जानी जुदाई जो सबबु हिकिड़ो ॼाणे थो रब। जानी जुदाई जो सबबु हिकिड़ो ॼाणे थो रब, जानी जुदाई जो सबबु हिकिड़ो ॼाणे थो रब। कंहिं के तूं ॿुधाई दे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे। यादूं सुम्हणो न ॾींदई, विसरी हर चीज़ वींदई, अखिड़िन मलुड़ कहारी दे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे। जो को मूंसां क्यों वात धोखो दिल पर डी हो जो को। मूंसां क्यों वात धोखो दिल पर डी हो जो को, मूंसां क्यों वात धोखो दिल पर जो को। दिल तान तू विसारी दे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे। यादूं सुम्हणो न ॾींदई, विसरी हर चीज़ वींदई, अखिड़िन मलुड़ मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे ओ पिरी
हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारी दे ज़मीर जे दर ते सही सदमा तूं सिर ते साॻियो ज़मीर जे दर ते ओ सही सदमा तूं सिर ते साॻियो ज़मीर जे दर ते सही सदमा सिर ते साॻियो ज़मीर जे दर ते हथड़ा खणी पुकारींदे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारींदे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारींदे यादूं सुम्हणो न ॾींदई विसरी हर चीज़ वींदई अखिड़ने मलुड़ कहारींदे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारींदे ओ पिरी मुंहिंजो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हियूं सारींदे वाह 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 बहितरीन बहितरीन मास्टर मंज़ूर साहब यादि ॾियारे छॾियो तव्हां ऐं तव्हांजा जेके पघर निकिता आहिनि न इन मां ई महसूसु थिए थो त हीअ तव्हांजी महिनत आहे ऐं तव्हांखे इन जो फल अलाह साईं ॾिनो आहे ऐं इंशाअल्लाह ॾींदो लाइ अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो KTN वारनि दोस्तनि खे जेके बि टीम आहे सभिनी खे अलाह साईं ख़ुशि रखंदो तव्हांखे हीअ तव्हांजूं मोहबतूं आहिनि महिरबानियूं आहिनि जो एतिरी इज़त ऐं मान बख़्शियो आहे असांखे तव्हां अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो हीअ महिनत आहे हर शइ जे पोयों महिनत जो हथु ज़रूरु आहे जंहिंमें महिनत आहे महिनत में अज़मत आहे बिल्कुलु आहे ऐं इंशाअल्लाह अलाह कंदो तव्हांखे अञा बि अलाह साईं जेको आहे तरक़ी ॾींदो ऐं तव्हांजी अलाह साईं हर जाइज़ मुराद अलाह साईं पूरी कंदो ऐं वञण खां मतिलबु वञण वारो वक़्तु अची वियो आहे ख़ुदाफ़िज़ करणु सफ़ा वञण वारो न ख़ुदाफ़िज़ वारो वक़्तु अची वियो आहे सो वेंदे वेंदे बि तव्हां खां कुझु न कुझु ॿुधंदासीं उहा तव्हांजी मर्ज़ी जेको बि ॿुधायो पर लास्ट में जेके असांजा नवां फ़नकार आहिनि उन्हनि खे कोई मैसेज ॾियणु चाहींदव या हूअं ई बि कोई जनरल मैसेज ॾियणु चाहींदव अलाह साईं सभिनि खे ख़ुशि रखे मैसेज असांजो इहो ई आहे त पंहिंजे वॾनि जो ख़्यालु रखनि ऐं तमामु सुठी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिकिड़ी सुठी तबियत हिकिड़ो सुठो प्यारु ऐं उन सां गॾु महिनत ज़रूरी आहे इहा महिनत जेकी आहे इंसान खे मंज़िलनि ते आणींदी आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ऐं व्यूअर्स इंशाअल्लाह तव्हां सां मंडे ते मुलाक़ात कंदासीं छो जो वीकेंड आहे ऐं पंहिंजो वीकेंड सुहिणे नमूने सां इंजॉय कजो बसि ॿुधण में अचे थो त आचर खां वठी जेको आहे यानी छंछरु वारी राति सुभाणे खां वठी राति खां वठी या परीहं आचर खां वठी कुझु गर्मी जी शिदत वधंदी छो त बहरे अरब में जेका हिकिड़ी सर्कुलेशन आयो आहे थोरी कराची खे वेझो ईंदी वेंदी त गर्मी जी शिदत थोरी वधंदी वेंदी सो हुन में एहतियात तमामु घणो करिणो आहे तव्हांखे पाणी तमामु घणो पीअणो आहे डिहाइड्रेटेड नाहे थियणो ऐं मुंहिंजे लाइ दुआ करियो त मां जल्दी ठीक थी वञा ऐं वरी आवाज़ु सही थी वञे छो मूंखे पहिरियों आवाज़ु बिल्कुलु बि हीअं नथो वणे सो इंशाअल्लाह मंडे ते मुलाक़ात कंदासीं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी
सूरत सोहना तुझी जिए गुल गुलाब वे तर गज गुलाबिय में तो लगे लाजवाब सोहणो बेहिसाब बेहद आए सईद तू तुझे गजते गुलाबी गुल जानी हो तुझी मुर्क जो नाहे मुल्हो जानी तुझे गजते गुलाबी गुल जानी हो तुझी मुर्क जो नाहे मुल्हो जानी तुझे गजते गुलाबी गुल जानी हो तुझी मुर्क जो नाहे मुल्हो जानी तुझे गजते गुलाबी गुल जानी हो वार कारी हर वे तरतर में हर वे तरतर में पातुई चोटी फुल जानी हो तुझी मुर्क जो नाहे मुल्हो जानी तुझे गजते गुलाबी गुल जानी हो तुझी मुर्क जो नाहे मुल्हो जानी तुझे गजते गुलाबी गुल जानी हर हंद हर जा शहर सजे में है हर हंद हर जा शहर सजे में हुस्न तुझे जो वाहुल जानी हो तुझी मुर्क जो नाहे मुल्हो जानी तुझे गजते गुलाबी गुल जानी हो तुझी मुर्क जो नाहे मुल्हो जानी तुझे गजते गुलाबी गुल जानी अनवर हकड़े सा जेकी कयई से ओ अनवर हकड़े सा जेकी कयई से वायदा न पहजा भूल जानी हो तुझी मुर्क जो नाहे मुल्हो जानी तुझे गजते गुलाबी गुल जानी हो तुझी मुर्क जो नाहे मुल्हो जानी तुझे गजते गुलाबी गुल जानी